अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तासाम खबर शामिल कंदा हलूं। नएं देरे खां जाथे नओं देरो पीपी सिटी नओं देरो तरफ़ां प्रेसिडेंट सैयद इरशाद शाह राशिदी, जनरल सेक्रेटरी अनवर बुरड़ो, सरफराज मीरानी, मौलवी अब्दुल रशीद कुरैशी ऐं गुडो मीरानी, आरिफ लाला ऐं आरिफ लाखो जी अॻवानी में हुकूमती SOPs ते अमल दरामद खे यकीनी बनाइण लाइ शहर जे अला वारे नालनि वारे चौक खां शाही बाज़ार ताईं दुकानदारनि खे मास्क ॾिना विया। उन मौक़े ते सैयद अरशद शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दुकानदार ऐं ग्राहक खे मास्क पाइणु ज़रूरी आहे, तॾहिं असां कोरोना वबा खे शिकस्त ॾेई सघूं था। असांखे अहला क़यादत जो हुकुम आहे त वबा कुदरती आहे, हुन में कंहिंजो बि को बि कसूर न आहे। शहरी वापारी SOPs ते अमल कनि। रिपोर्ट करे रहियो आहे सैयद ज़हीर अब्बास बुखारी, हक़सत न्यूज़, न्यू देरो।